सां नौजवान नारी लक्ष्मी भील सां जिनसी ॾाढाई जी कोशिश कई वई। वज़ीर आला सिंध जे ख़ासि सलाहकार वकील पूंजो मल नोटिस वठी छॾियो। रिपोर्ट दर्शन देव मुताबिक़ ॻोठ चौधरी फज़ल करीम रांधवा में नौजवान नारी लक्ष्मी भील सां जिनसी ॾाढाई जी कोशिश कई वई ऐं संदसि मुड़ुसु जुगनू भील ऐं भील बिरादरी जी ॿियनि औरतुनि ते हमिलो कंदड़ एजाज़ अली ज़रदारी, इरफान ज़रदारी, गुलाम नबी ज़रदारी ऐं सत्तार ज़रदारी पारां लक्ष्मी भील सां जिनसी ॾाढाई जी कोशिश कई ऐं लक्ष्मी जे घर भातियुनि ते हमिलो कयो वियो। हिन वाक़े जो वज़ीर आला सिंध जे ख़ुसूसी मुआविन वकील पूंजो मल भील पारां नोटिस वरितो वियो ऐं SSP सांगड़ सां राब्तो कयो वियो। SSP सांगड़ पारां SHO झोल अली दोस्त बिरोही खे जवाबदार गिरफ़्तार करे केस दाख़िल करण जो हुकुम। ॿिए पासे पुलिस हुकुम जी तामील कंदे ॿ जवाबदार गिरफ़्तार करे छॾिया। रस्ते ते वेंदी मुंहिंजी ॾेराणी गांव थी वेठे त मुंहिंजी मानी खणी वेंदी मूंखे ॿाह में झली चए ते सुम केरो एजाज़ छा ज़ात कहिड़ी अथसि? ज़रदारी ज़ात आहे त मूं रड़ियूं कयो त मुंहिंजो मुड़ुसु वेझो त वरी हीअ दौड़े आयो त वरी हिनखे सभु कुटियो त वरी मूं रड़ियूं कयो त मुंहिंजी ॾेराणियूं ई सभु आहियूं। असां घर में सभु घर जे भातियुनि खे वेझो असांजे घर पोइ वरी असांखे सभु पटे छॾिया। बुलंदा भी असा के डाटा ॾिना चिता न छॾिया भले मार दे छो गरीब भाई असा मुंहिंजे मुड़ुस जे वात में रत अची वियो नक मां रत अची वियो। चार ॼणा हिकिड़ो ॼणो असां रिव कयो त असांखे तव्हां सां भिड़िया हा असां सभु घर वेठो आहे इनके कुट जे ॾिस त असां भॼिया तो उनजी कंद वञे त असां न थींदा थोरी सघंदा ॿुधाईंदे न त मूंखे यादि रखना त कंहिंखे ॿुधाए उहो मुस्तफा एसपी जे दर ते चवंदा कि असांजी पुलिस तो गीदे में आहे पुलिस तो गीदे में असां गरीब जी इज़त आहे। तव्हांखे छा चयो ज़रदारी मूंखे वरी धमकी ॾिनी कि कंहिंखे ॿुधाईंदे तुंहिंजे मुड़ुस खे पाणी जे वारे तुंहिंजे मुड़ुस खे मारदसि कंद बने बनी असांजी गॾियल आहे तुंहिंजे मुड़ुस खे मारदसि देर खे मारदसि असांजी बनियूं गॾियल आहे। घटि वधि ॻाल्हाए मां ते गारियूं ॾिनियूं मुंहिंजी भेण ते सभिनि ते गारियूं ॾिनियूं घटि वधि सभिनि घर जे ॿार जॾहिं असांजी इज़त त भई छा मसलो जो दीदी इहो मसलो हिते तव्हां हुते मौजूदु रसियो थो वठा वठि ॿारनि खां बेइज़ती करे ॻाल्हाए थो ग़लति त आउं हुनखे चयो छो जो करे मुश्किल कि तुंहिंजो छा वञी विच में अची मूंखे चंबा में शुरू थी विया गॾु केरु घणा ॼणा हुआ केरु 5 ॼणा हुया केरु ज़रदारी हुया नाला ॿुधायो गुलाम नबी हुयो ॿियो हुयो रियाज़ हुयो सतार हुयो अरफान हुयो गुलाम नबी तव्हां थाणे ते विया आहियो? हा थाणे ते विया आहियूं पुलिस छा चयो कि असीं ॿ देखणे अचूं था वरी सुभाणे असां गंद बनो ते लंघी सुभाणे असांजी फुटी वॾी थी वरी ॿाह मां झले बीह वरी असां केरु केस कंदो पुलिस तो ॼण तव्हां रोज़ डामा ठाहे कूड़ करे था तव्हांखे तंग कंदे हुनखे असां महीनो ॾेढ थी वियो असांखे हर रोज़ इहा अचे थी असांजी बनी ओॾा आहे असांजी रवाज़ आहे घुंघट कढण जी के घुंघट छो कढो था असांजो रवाज़ असां वॾे खां असां मुंहिंजे मुड़ुस खे ॿुधाए पर असां ग़रीब माण्हू असां शुक्र राति जी पाणी मथां हिननि खे धकड़ छॾे असां मायूं खाए पिया। अच्छा अवां ट्रप में कोन दस्यो हा मुंहिंजा छोकिरा अकेला वञे पाण घर में सुती पिया कहिड़ी कब राति जो मथां अची वञे राति ॾींहुं हाजी जे पाणी ते हलो हाजी घणो फज़ल करे ॿिया त सभु घर सुता आहिनि असांजी बनी ज़रदार जे पासे में आहे मुंहिंजो मुड़ुसु वञे हिकिड़ो असांजे मथां मर्द न विड़ी पियो धक न लॻे मरी न वञे असांजो त आहे हिकिड़ा मुड़ुसु ॿियो केरु आहे असांजी कहिड़ी दुनिया आहे। अवां जो हाणे कहिड़ो मुतालबो आहे SP सांगड़ ऐं IG सिंध खां? इहो SB खां चयो त असांजो इहो ज़ुल्म रोज़ थिए थो इहो ज़ुल्म न कर असां पंहिंजी इज़त था खायूं था इज़त था पियूं त असांजी हर इज़त इहो बि चयो असां ग़रीब थी इज़त कोन था ॾेई सघूं इहे चवनि इज़त ॾियो त तव्हांजे मुड़ुसनि खे मारींदासीं असां इज़त नथा ॾियो छो मुड़ुसनि खे माराए सघूं था। हाणे असां SB वटि दाख़िल आहियूं हाणे SB जी मर्ज़ी आहे असांखे भाई ज़ुल्म अॻिते लाइ बंदि कराए जा कानून पाण चवंदो त वधाईंदा इंसाफ़ करे असां सां ग़रीब आहियूं असां वटि न को दुनिया न को दौलत आहे।